राधन मां ख़बर ॾींदा हलूं त राधन लॻ नापा पारां मेयर जे मुक़ामी हाल में सिंध जे बरंदड़ इशू सिंधु दरिया में पाणी जी खोट ते सिंधी इस्लाही स्टेज नाटक मुहाणा पेश कयो वियो, जंहिंजो कहाणीकार मंज़ूर सीताई ऐं हिदायतकार सैयद मुख्तियार हुयो, जॾहिं त ड्रामे में नाले वारनि अदाकारनि अब्बास, गुल, एजाज, मल्ला, अब्दुल फतह, वेंस, ज़हीर चांडियो ऐं ॿियनि फन जो मुज़ाहिरो करे खूब दाद हासिल कयो। जॾहिं त प्रोग्राम जी शुरूआत ते शरीक थींदड़ महिमाननि खे सिंधी अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। इन मौके ते ड्रामे जे राइटर मंज़ूर सीताई जो चवणु हुयो त सिंधु दरिया ते धाड़े सबबि सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण करे समूरी सिंध जे मारूड़नि जीअं सिंध जा मोहाणा पिणु परेशान आहिनि। हिन ॿूसट वारे माहौल में ही स्टेज नाटक करण जो मक़सद पंहिंजे सिंधु ते धाड़े खिलाफ़ आवाज़ उथारण सां गॾु सिंध जे माण्हुनि में उत्साह पैदा करण आहे। इन सां गॾु असां सिंध जा समूरा अदाकार पंहिंजी धरती ऐं सिंधु ख़ातिर पंहिंजी जदोजहद ऐं सुजागी पैदा करण लाइ मैसेज ॾिना आहिनि। हिननि चयो त मेहड़ में स्टेज ड्रामो करे मेहड़ जे माण्हुनि ते मुर्कू आणण जी कोशिश सबबि मेहड़ जे माण्हुनि पारां ॾिनल मोहबतूं बि हमेशह जीअं यादि रहंदियूं। हिन इस्लाही सिंधी स्टेज नाटक ड्रामो मुहाणा में महिमान तौर सैयद शेर मोहम्मद शाह लकियारी, सीनियर अदाकार मोहम्मद इस्माइल चांडियो, खादिम हुसैन शाह, प्रेस क्लब राधन जो सदर ऐं सीनियर एक्टर DB बलोच ऐं ॿिया शहरी वॾे तइदाद में शरीक थिया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।